नाज़िन कंदकोट में शहरिन पारां प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज। सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि एसटीपी जे सॾ ते एहतजाज कयो वियो। कंदकोट प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि एसटीपी जे सॾ ते अकरम खान बाजकाणी, मोहम्मद इब्राहिम खाकी, दिलमुराद दहाणी, डॉक्टर सुरेश आनंद, छोटू जखराणी, एडवोकेट अब्दुल गनी बजाराणी, हुसैन बख्श सुमरो, ज़रियत सागर बजाराणी, गुलाम रसूल मलिक ऐं ॿियनि घंटा घर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। मुज़ाहिरीन हथनि में पेनाफ्लेक्स ऐं प्ले कार्ड खणी क़बाइली दहशतगर्दी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन्हनि चयो ही हिकु अजमल सावंत जो क़त्ल न बल्कि सॼी सिंध जो क़त्ल आहे। उन्हनि एसएसपी कंदकोट कशमोर खां फ़ौरी तौरु नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे।